नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर असां हाज़िर आहियूं। मलूक साहब असां सां गॾु आहिनि ऐं अचो त मलूक साहब जो इन इंटरव्यू खे अॻिते वधाईंदे मलूक साहब सां अदबी कचहरी जो मौज़ू वठूं। त मलूक साहब तव्हां असांखे ॿुधायो त जिते अयाज़ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त, इमदाद हुसैनी, नियाज़ हमायूनी, किशन चंद बेवस ऐं गुल मोहम्मद हालाई, इहे सिंधी अदब जा तमामु वॾा नाला जिन सिंधी अदब जी दामन में उस्ताद बुखारी तव्हांजे शहर जो ई दादू जो आहे ऐं उस्ताद बुखारी जे बारे में इहो चयो थो वञे त अदबी दुनिया में अवामी शाइर जेको आहे उस्ताद बुखारी जो उन में तमामु वॾो किरदारु आहे ऐं वॾो रोल आहे। तव्हां उस्ताद बुखारी जी शाइरी खे ऐं उस्ताद बुखारी जे हवाले सां जेके तव्हां जेके यादूं आहिनि त उहे थोरो शेयर कयो। सही हाणे मां अर्ज़ु कयां त जेके जीअं तव्हां हींअर चयो आहे त उस्ताद बुखारी लाइ चयो थो वञे त उस्ताद बुखारी अवामी शाइर आहे जी। मां चवां थो इन में को बि वधाउ कोन्हे। जीअं अॻे सुघड़ हूंदा हुआ जेको लोक अदब सीने पे सीने साईंदा हुआ पर उन्हनि जी ॿोली हींअर असां खां मतिलबु थी वञे, असां उहा ॿोली बि हींअर कोन था सम्झूं। पर उस्ताद बुखारी खे वरी बि शाबाश आहे, हुन ठेठ जी सिंधी लफ़्ज़नि खे ॻोठाणनि लफ़्ज़नि खे पंहिंजी शाइरीअ में समायो आहे ऐं हुनखे महफ़ूज़ कयो आहे। उहे ॿोली जो लफ़्ज़ जेके असांखां हींअर नौजवाननि खां टीवी अख़बारनि जे हिन में माहौल में छॾाइबा वञनि पिया, उन्हनि खे पंहिंजे किताबनि में महफ़ूज़ करे छॾियो आहे। जीअं मिसाल जी ॻाल्हि मां तव्हांखे हिकिड़ो थो कयां त साईं जो हिकिड़ो चौसठो आहे त कमल गुल बा को न थींदो न थींदो, न मराए जो थन डीजल जी तंहिं जहिड़ो को थोको न थींदो न थींदो। हाणे अञा बसि 84 पर कोन थो अचे त ॾिसो न थोको कोको त थोके खां चवंदो सही लूसी बड़े लूसी आहे, पर हिकिड़ो बेवड़ो आहे, हिकिड़ो बेनिमुको आहे। साईं हुनखे थोके लफ़्ज़ में हिकिड़ो हुन समाए छॾियो आहे। ॿियो वरी आहे त साईं छा थो करे जी जी बंदि कोन थो करे त जीअं साईं चए थो त मां जे आहियां करो त आहे त ऐं सिंध जा आशिको लिस्ट आहे ॾाढी डिघी, लिस्ट आहे ॾाढी डिघी, भीड़ आहे ॾाढी वॾी, विच ते नाहे का वेठी, ऐं सिंध जा आशिको कंहिं न कंहिं कुंड ते मुंहिंजो नालो लिखो, मुंहिंजो नालो। या जीअं ॿिए लिखे थो त मां जे आहियां करो त मूंखे भर लाहे छॾियो, पर ॿेड़ी मुंहिंजी भरियां तारे छॾियो, तारे छॾियो। हिते आमरवादी लफ़्ज़ आहे, पसमंज़र खां थोरी तख़िल बैठो सोच बैठो त केॾी वॾी ॻाल्हि आहे साईं कहिड़ो थो वञे आशिक़नि जी। त इहो जीअं साईं भिटाई साहिबु चए थो त मिड़िया मथे मछ न हुआ न पतंग न पा कयो मिड़िया मथे मछ त पसी लहत न लचिया सड़िया मथे सच। त इन्हनि मां साईं चए थो त लिस्ट वॾी आहे, आशिक़नि जी लिस्ट वॾी आहे। आशिक़ मां पुरानो इहो न जेको हिकिड़ो इहे सेक्सुअल इश्क ही धरती जो इश्क आहे। धरती जे इश्क में कमरेड जेके अचनि था, कोम्पत अचनि था, को बि कारकुन अचनि था, या पंहिंजो सिर जो सांगो लाहे अचनि था, उनजी वॾी कतार आहे। साईं मां त कुझु बि कोन आहियां, पर वरी मूंखे बि कंहिं कुंड में शामिल कयो, धरती जे आशिक़ में मुंहिंजो बि नालो लिखो। यानी इश्क जी हिकिड़ी इंतिहा ॾिसो न साईं पाण खे बि तिछ सम्झी चए थो भई मां कुझु बि कोन आहियां, पर मूंखे पाण सां गॾु शामिल कयो। इहा आहे अदबत जी हिकिड़ी मोहबत जी अदबत जी इंतिहा आहे। तो माना अयाज़ शाइरी जे करे जेलनि में वियोसीं, साहिवाल जेल जी डायरी गवाह जी सर। त उन में अयाज़ जी किताबनि ते बंदिश उहे पातम कीनड़ो ऐं उन खां अलावा आकाश ते उन में पाबंदियूं लॻियूं। अयाज़ उन्हनि जे करे जेलनि में वियो, जेल पुगियो। ऐं जॾहिं त मां नथो सम्झां त बुखारी साहिब जी पोइट्री जेका हिसा उन में कॾहिं हुनखे अहिड़े क़िस्म जा ॾुखिया ॾींहं ॾिसणा पिया हुजनि। साईं खे हिकु त ॾुखिया ॾींहं कोन ॾिसणा पिया, त
उनजो बि हिकिड़ो सबबु आहे मुंहिंजे ख़्याल में थी सघे थो त ॿिए बि मां ग़लति हुजां त साईं सिंध जी ॻाल्हि इश्क जे रूप में या इश्क जे रूबाल में विढ़े वेड़े जी ॻाल्हि कई करे पियो आहे हुन अयाज़ वांगुरु जीअं सचल वांगुरु ओपन न कई ओप नंढो थी कोन थो पियो अनल हक़ अनल हक़ मां इहे कोन थो करे करे सिंध जी ॻाल्हि थो पियो जीअं चए थो त उहो जेको आहे त ज़िंदगी ते न आहे भर वसो जी साईं जो बेटो त ज़िंदगी ते न आहे भर वसो ना है कोई इश्क खे पूॼे वठो त इहो बेट साईं पढ़ियो सिंध में अचे ॿिए ते छोकिरो हुकार कई हथ त साईं वॾो हिकिड़ो शाइर हो साईं फिल बधी हुते चई छॾियो सिंध ज़िंदगी ते न आहे भर वसो सिंध खे ठाहे वठो हुसन ते मां हुसन खे पूॼे वठो हुसन खे पूॼे वठो उन साईं चयो सिंध खे ठाहे वठो जी जी त उते साईं जो सिंध जेको उहो हुसन वारी ॻाल्हि हुई उते हुसन वारी ॻाल्हि उहा सिंध वारी ॻाल्हि हुई सिंध उहा हसीन चयो सिंध खे त हुसन बेमान आहे मूं सवेर बाग चयो आहे हुसन औरत में कोन्हे जेकॾहिं तव्हां में जीअं आहे त कंहिं पुछियो हुनखां मजनूअ खां त अरे मजनू तो लैला में ॾिठो छा के लैला त कारी किठ आहे चई लैला कान्हे काली पर तुसांजी अखि कान्हे ॾेखण वाली वाह वाह चई त तव्हांखे उन अखि सां ॾिसो न त लैला में जेके हुस्ना कयो आहिनि उहे केतिरियूं तव्हां में आहिनि ई कोन्हे न त तीअं बुखारी जो इश्क जेको आहे उहो सिंध जी धरतीअ आहे लईअ लाड़ीअ सां किरण कांधा सां माण्हूअ सां ॿार सां झर जबल जंग वाहण वस्तियूं ॻोठ दरिया समुंड ढंढूं ढोरा तलाव उन्हनि साईं जो इश्क साईं जो बाबू उहो ई आहे पर आया थोरो चिटी कंपन थो करे साईं थोरो पासे हुआ त साहब ही तव्हां जंहिं दौर में तइलीम पढ़ाई जी सर उन दौर जी तइलीमी मयार जेको आहे उहो अॼु जे दौर खां केतिरो मुख़्तलिफ़ आहे ऐं ॿियो उन दौर में जेका उस्तादनि जी जेका क़ाबिलियत हुई ऐं उन जी क़ाबिलियत खे ऐं अॼु जे दौर जी क़ाबिलियत खे तव्हां तक़ाबली जाइज़ो जेको आहे उहो कीअं वठंदो तव्हां थोरो शायदि यादूं पंहिंजे एजुकेशन जूं शेयर कयो ॻाल्हि आहे सही त अॻे उस्ताद ज़िम्मेवार हूंदो हो कमिटेड हो पंहिंजे पेशे सां हू सम्झो त भई मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे मां ॿार खे पढ़ायां हू इहो न ॾिसंदो आहे भई मुंहिंजी पघार थोरी आहे या घणी आहे अॼु जो उस्ताद चए थो पढ़ो न पढ़ो हू सॼो ॾींहुं पियो पंहिंजे पेट लाइ पियो दफ़ड़ा हणे ऐं ज़िम्मेवारीअ खां हू लातालुक आहे हू पंहिंजो फ़र्ज़ु कोन थो ॾिसे हू पंहिंजो हक़ु ॾिसे थो पर अॻे उस्ताद हूंदो न उहो हक़ु कोन हूंदो उहो फ़र्ज़ु ॾिसंदो हो ऐं उहो ई सबबु आहे जो मूं जहिड़ो हिकिड़ो नाचींदो माण्हू हिकिड़ो मासूर माण्हू उहो बि उन उस्तादनि जी महिनत जे करे अरिड़हें ग्रेड ते पहुची ॿार रिटायर कयो आहे न त मूं जा कई माण्हू जेके पिणंदा वठंदा ऐं इहो बि मां तव्हांखे ॿुधायां जेकॾहिं आमदनी रिकार्ड खे ॻाल्हाए मां तव्हांखे आमदनी करणु चाहियां थो त मां जॾहिं इहो 5 दर्जा पास कया हुआ त पोइ मूंखे अॻिते तालीम पिराइण जी ताक़त कान्हे वालिद साहब गुज़ारियो नंढे ॾिठो ई कोन हो भाउ वॾो असांजो पढ़ायो पर हुनखे बि ताक़त कान्हे कोन पढ़ायो कोन्हे पोइ 5 साल मां ढॻा ढोर चालिया बदियूं कयूं हेॾा कयूं पोइ वरी पंहिंजे मुंहं सां मां माना त इहो 6हों अंग्रेज़ी 7हों अंग्रेज़ी 8हों अंग्रेज़ी 9हों अंग्रेज़ी किताब वठी अची मार्केट मां पाण पंहिंजे मुंहं सां पढ़ंदो हुउसि हाणे एतिरी क़ाबिलियत मूं में किथां अची वई हीअ मां हिकु धारी ॿोलीअ खे पाण पढ़ां इहा हुई असांजे उस्तादनि जी महिनत जंहिंमें मां एतिरी मूंखे हुई त सलाहियत जो मां इहे शयूं कयूं हुयूं बाक़ी क़ाबिलियत जी ॻाल्हि उस्ताद अॼु बि क़ाबिल आहिनि पर थोरो गैर दिलवार थी विया आहिनि अॼु फ़र्द खे विसारे हक़ जे पोयां काहिनी पिया आहिनि ऐं उस्ताद जो रतबो तमामु वॾो आहे उस्ताद हिकिड़े पंहिंजो शान सुञाणे त हिन जहिड़ो को पेशो बि आहे कोन सही आहे ॾिसो माना तव्हां तमामु घणो वक़्तु ॾिनो हीअ जेका ॻाल्हि की त तव्हां बेसिकली माज़ूर आहियो त माज़ूरी जेका आहे उन जिस्मानी माज़ूरी जेका आहे उहा मां सम्झां थो त कुझु बि न आहे जेसी ताईं मेंटल जेका आहे वीकनेस ज़हनी तौर ते तव्हां ॾाढा सघारा तव्हांजी सोच ॾाढी सखारी पावरफुल आहे त तव्हां पाण खे इहो छो सम्झंदा आहियो त माना न हाणे हिन उमिरि में मूंखे इहो अहसासु थियो आहे जो हाणे कब्ज़ो थी वियो आहे तव्हां हेठि तव्हां हथु वठी
हिते विहंदो आहे उमिरि हिसाब सां मां कमज़ोर थियो थो न पर हक़ीक़त इहा अथव त मूं जवानीअ में पर जवानी छा पर इहे सम्झो त 2017 ताईं मूंखे कॾहिं मूं इहे सोच खे पंहिंजे वेझो अचण बि कोन ॾिनो हो त को मां जॾो आहियां या माज़ूर आहियां या कमज़ोर आहियां इन हद ताईं त मूंखे दोस्तनि चवंदा हुआ यार तूं मसलो टंग छो हणाई तूं मसलो टंग हण तूं लठ हूंदो थो वठी त पोइ मां ख़बर छा चवंदो हुओ ऐं अॼु बि मां ॻाल्हि ते क़ाइमु आहियां मां चवंदा सही मूंखे समाज में जी जी बिल्कुलु सही बिल्कुलु मतिलबु मूंखे समाज में उत्साह पैदा करण लाइ हिकिड़ो सिंपल तौर पाण खे पेश करिणो आहे जी 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 सॼा बाजो सभु सॼा आहिनि समाज में वञो को DC आहे को SP आहे को सेक्रेटरी आहे को आहे ऐं जेके को माज़ूर आहिनि उहो बि पाण खे टंग हणाए पाण खे सॼनि जी लिस्ट में आणे थो पर मां चवां थो त भला जेकॾहिं को जिस्मानी तौर ते डिसेबल बि आहे छा हुनखे समाज में वञण जो हक़ आहे छा हुनखे समाज में तरक़ी करण जो हक़ आहे मां इहो करे ॾेखारींदो त पंहिंजे पोयनि खे भई जेकॾहिं मां हिन उहिदे ते पहुची सघां थो त तव्हां बि पहुची सघो था पंहिंजे महिनत सलाहियत पंहिंजे क़ाबिलियत ऐं पंहिंजे सोच सां इनखे पंहिंजी मजबूरी ॾिसंदो त तव्हां कमज़ोर आहियो बहितरीन पाण हिकु दफ़ो वरी नंढड़ी ब्रेक वठूं था वरी अचूं था उन खां पोइ तव्हां सां वरी कचहरी कयूं था थैंक यू